वफ़ाक़ी राजधानी इस्लामाबाद समेत खैबर पख्तूनख्वा ऐं पंजाब के मुख़्तलिफ़ शहरनि में ज़िलज़िला जा लोॾा महसूस कया विया। ज़िलज़िले मरकज़ी मौजूद वफ़ाक़ी राजधानी इस्लामाबाद खैबर पख्तूनख्वा ऐं पंजाब के मुख़्तलिफ़ शहरनि में ज़िलज़िले जा लोॾा महसूस कया विया, जंहिंखां पोइ शहरी ख़ौफ़ विचां घरनि खां ॿाहिरि निकिरी आया। नेशनल सीज़मिक मॉनिटरिंग सेंटर मूजिबि ज़िलज़िले जो मरकज़ अफ़गानिस्तान ऐं ताजिस्तान सरहदी इलाइक़ो हो। ज़िलज़िले शिदत 6 रिकॉर्ड कई वई ऐं उन जी गहराई 223 किलोमीटर हुई। इस्लामाबाद, रावलपिंडी, पेशावर, बनूर, मालाकंड, चित्राल, सवात, मर्दान, मरी, शाहकोट, शकरगढ़, ज़फरवाल, गिलगित, मुज़फ़्फ़राबाद, मीरपुर, आज़ाद कश्मीर, एबटाबाद ऐं हरीपुर समेत ॿियनि इलाइक़नि में ज़िलज़िले जा लोॾा महसूस कया विया। यक्सलावा, कैंट, फ़तेहजंग, अटक ऐं चिनूट समेत ॿियनि भरपासनि वारनि इलाइक़नि में बि ज़िलज़िले जा लोॾा महसूस कया विया, जंहिं सबबि शहरनि में ख़ौफ़ पखिड़िजी वियो। रिपोर्ट मूजिबि ज़िलज़िलो 10:49 ते आहियो, पर कंहिं बि इलाइक़े मां कंहिं बि जानी या माली नुक़सान जो इतला नाहे मिलियो।